विरासती वार्ड नंबर 6 जे रहवासियुनि चूंडियल नुमाइंदनि टाउन इंतिज़ामिया जी नाअहली ख़िलाफ़ ज़ीशान राजपूत, फारूक राजपूत ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सख़्त एहतिजाज कंदे ॿुधायो त ताज़नि बरसातनि सबबि राजपूत टाउन कमेटी मुकमल तौर बरसाती पाणी जे लपेट में अची वई, जंहिं करे पंजनि पोरियतनि वकील सोलंकी, अली हसन सोलंकी, सुल्तान राजपूत समेत ॿियनि जा घर ॾही पट थी विया। काफ़ी दफ़ा टाउन इंतिज़ामिया खे आगाह कयो पर केरु बि ॿुधण लाइ तयारु नाहे। हिननि जो त ताज़ो चूंडियल काउंसलर बि वोट वठी ग़ाइब थी विया आहिनि। हिननि वधीक ॿुधायो त राजपूत टाउन खे हथ वठी नज़रअंदाज़ कयो वियो आहे। असां ग़रीब मिसकिन जो घरां निकिरणु मुश्किल थी वियो आहे। हिननि वस वारनि समेत आला इख़्तियारनि खां घुर कई त बरसाती पाणी नेकाल कराए मिसकिननि जा घर किरण खां बचाया वञनि। जेको सो ग़रीबनि जा घर ड्रही पिया आहिनि मींहं में, ऐं जेको आहे सो सॼो खॾ जो पाणी सॼो घरनि में अची वियो आहे। घर सफ़ा बिल्कुलु ड्रही पिया आहिनि। ग़रीबनि असां हिन ग़रीबनि जे लाइ आवाज़ु उथारियो आहे। असां इंतिज़ामिया खे इहो था चऊं त हे जेको बि पाणी आहे खॾ जो निकालियो वञे ऐं पंहिंजी जेको आहे सो ड्रेनेज सिस्टम सॼो सही थियो पियो आहे। ख़तमु लॻो पियो आहे, 20 साल थी विया आहिनि, को निकाल जो सिस्टम न आहे। ॿनियुनि में अचे थो, जॾहिं सोकाड़ो अचे थो पोइ भरनि था हितां पाणी, ॿनियुनि में हलाइनि था पंहिंजे में, बसि ॿियो को बि सिस्टम न आहे। हाणे मींहुं एतिरो माना पाणी अची वियो आहे जो घर माण्हुनि जा किरी पिया आहिनि। टाउन इंतिज़ामिया जी तरफ़ां त को कोन आयो आहे। टाउन इंतिज़ामिया ॾे असां पाण हली विया आहियूं त असां एतिरा चकर विया आहियूं, ॾींहं में 6 चकर था वञूं, पाणी नथो कढायो वञे। असांजी को अपील ॿुधण जे लाइ तयारु न आहियूं। जंहिंखे चऊं त उहो बसि हाज़ुर हुयो त असांखे चई बसि ॻाल्हि ख़तमु था करे छॾनि। जंहिं ॾे वञो साईं वारनि ॾे बि विया आहियूं असां, साईं वारा त चवंदा हीअ कॉलोनी कहिड़े लिस्ट में ई न आहे, त पोइ असांखां वोट छो था वठनि अची। इहो सुवालु केरु पुछण वारो आहे ई कोन। असां सिंध गवर्नमेंट खे बि अपील कयूं था त असांजी ॿुधणी कई वञे ऐं पाणी असांखे कढाए ॾिनो वञे। वार्ड नंबर 6 जी इहा सूरत तव्हांजे साम्हूं आहे। ॾिसो खॾ में पाणी अचे थो त सॼो वार्ड नंबर 6 नई कॉलोनी आहे जेकी राजपूत टाउन सां मशहूरु आहे। हिन राजपूत टाउन जो तव्हां हाल ॾिसी सघो था। हितां ग़रीबनि जा घर किरी पिया आहिनि सभई। हितां जो काफ़िनल आहे सगीर अहमद राजपूत। अञा ताईं हिननि खां इहो ई पुछणु कोन्हे जियो था या मरो था। वोट वठणु महिल भॻा बीठा आहिनि हिते। ऐं हिते सजाद इमदाद महमूद साहिबु आयो, उन हींअर मदद जी अपील बि कई आहे, उहो हितां खटियो बि न आहे। असां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं, पर हितां जेको मुंतख़ब थियो आहे नुमाइंदो, अञा ताईं हिननि जो पुछण ई न आयो तव्हां जियो था या। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।